राहिब पाड़ो टंडोल हयार में नज़ूल फ़ातिह करबला जो शानदार जश्न मल्हायो वियो। रिपोर्ट मंसूर कालरो। अंजुमन सफ़ीना हैदरी जे प्लेटफॉर्म ता इमाम बारगाह हैदरी राहिब पाड़ो टंडोल हयार में शुबान महीने जी फ़ज़ीलत जो एहतराम कंदे जश्न नज़ूल फ़ातिह करबला मल्हायो वियो। हिन जश्न के शायरन पंहिंजे दिल फ़रेब मोहब्बतुनि ऐं अक़ीदतनि भरियन शेरनि सां सैयदुल शुहदा हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम के वणंदड़ अंदाज़ सां सलाम पेश कया। जश्न जो एहतमाम अंजुमन सफ़ीना हैदरी जे सरवाण मौलाना इमदाद हुसैन हैदरी ऐं संदसि फ़र्ज़ंदनि कयो, जे त काफ़िला सालार मुसद्दक़ नियाज़ हैदरी बेहतर इंतज़ाम संभालिया। स्टेट सेक्रेटरी आशिक अहले बैत ग़ुलाम मुस्तफ़ा बख़ूबी अदा कया, जंहिं दौरान मेहमान गिरामी समेत हाज़रीन जश्न मथा गुलन ऐं ख़ुशबुनि जी वर्खा थींदी रही। मोहब्बत हुसैन अलैहिस्सलाम सां सरशार जिन शायरनि पंहिंजी शायरी जा गुल पेश कया, तिन में मौलाना अख्तर अली मशहदी, नज़र अब्बास मीरजत, अली आमिर सुमरो, उस्ताद गुल हसन अलमदार हैदरी, साकिब सुमरो, मुबारक अली, मुमताज़ अली, रियाज़ उमरानी, तौफ़ीक़ अहमद आज़ादार हैदरी ऐं ॿियनि शायरनि जश्न खे पंहिंजी शायरी सां रौनक बख़्शी। आख़िर में मौलाना इमदाद हैदरी विलादत बासाद जी मुनासिबत सां ख़िताब कंदे दुआ ख़ैर फरमाई। आख़िर में वॾी तादाद में शरीक हाज़रीन जश्न में लंगर इमाम पेश करण बाद ही यादगार जश्न रात जो देर सां पुॼाणी ते पहुतो।